सत्संग में जंहिं सत जे आसरे हे सजी कायनात बीठी आहे, सजी पृथ्वी बीठी आहे और सत्य परमात्मा पाण आहे और जेकी ठाहियो अथई उहो बि पाण आहे, ठाहींदड़ बि पाण आहे, जेकी ठाहियो अथई उहो ई पाण आहे। प्रभु कृपा करे शल असां परशन करता थी सत्संग खे ॿुधूं, तॾहिं उतर जो मुल थींदो। तव्हांजो मथो टेकणो हे दर्शन सत्संग ॿुधण बि सार्थक तॾहिं थींदो। संत दुनिया में पूजाइण कोन आया आहिनि, मथा टेकाइण कोन आया आहिनि, जिन इहा समझी छॾी आहे त परम भुल न कई आहे। संतन खे जेकॾहिं प्रभु जो रूप सॼो वियो आहे तो प्रभु पाण ई चई छॾियो अर्जुन खे, हे मुंहिंजा नारायणी चोलो आहिनि, हे सभु मुंहिंजा रूप आहे। संसार जी प्रक्रिया नरमात्मा हलाए थो, सॼी रचना हे मुंहिंजो लक्ष्मी जो रूप आहे। जहिड़ो लक्ष्मी खे रूप आहे उहो हे रूप ॾिनो अथई। पंजनि तत्वनि जे बूंद जे टेड़े मां राम इहो बेसिस ज्ञान आहे, असां हृदय में रखूं, कॾहिं न विसरे। हे भिटकण असांजो इन लाइ आहे जो असांखे मूल बीज ज्ञान असांजे हृदय में विसरी थो वञे। असांखे नारायणी चोलो मिलियल आहे, उन भुल खे संत सिर्फ़ जगाइण आया आहिनि। जागो तव्हां पंहिंजो पाण आहियो, बस हे कंहिं ॿिए जी सिफ़त कान थी कई वञे, पंहिंजी सिफ़त काई थी वञे। इन जी अस्पष्टी असांजो सिंधी संत फ़क़ीर भिटाई चए थो, पड़ाडो सो सॾ, चओ यादि रखो, पड़ाडो सो सॾ। शायदि ॿारनि खे इन ॻाल्हि जी ॼाण न हुजे, नौजवाननि खे। गुब्ज़ वारी जाइ ते, गुब्ज़ वारी जाइ ते जेकॾहिं सॾु कबो त मोट में उहो ई सॾु ईंदो। श्री राम। हिन चयो, हिन ॿुधो, हिन ई चयो, पर भिटाई साधु त चए पड़ाडो, पहिरियों सॾु न, पड़ाडो। जेको पड़ाडे मां आवाज़ थो अचे उहो तुंहिंजो ई सॾु आहे। जागो जे ख़ुदा बणजणो अथव त असां हरि जो रूप थियण आया। फलाणो मल छड़ो बणाए न रखो पाण खे, असां हरि जो रूप आहियूं। पड़ाडो सो सॾु वर वाई जो जे लहे, हुया अॻ में गॾु पर ॿुधण में बथिया। छा हुया अॻ में गॾु ॿुधण में बथिया। तूं ई ॿोलण वारो आहे, तूं ई ॿुधण वारो आहे, कंहिंखे ॿुधाए थो, तूं ई ॿोले थो, तूं ई ॿुधे थो। हेॾे बि तूं आहीं, होॾे बि तूं आहीं, सभ में तूं आहीं। हेॾे बि मां आहियां, होॾे बि मां आहियां, सभ में मां आहियां, इहो ज्ञान आहे। हेॾे बि तूं आहीं, हेॾे बि तूं आहीं, सभ में तूं आहीं, इहा भक्ति आहे। श्री राम। इन दृष्टि खे जेसिताईं न पकड़ींदासीं असां भक्ति शुरू न थींदी, मथे न चढ़ी सघंदासीं। तूं हे आ, तूं हे आ, इहो ईअं कोई कोन्हे जंहिंखे जीअं परमात्मा रखियो आहे। हे पंहिंजी सिफ़त करणी आहे, पंहिंजो पाण खे ॿुधाइणो आहे। जेकी हे ॿुधायो आहे साहिबनि संतनि सभु पाण खे ॿुधायो आहे, पंहिंजी सिफ़त कई अथई। पाण खे मयारां, पाण सां ई प्यार, पाण सां ई वेड़ो, पाण सां ई जहिड़ो। श्री राम। चल असां पाण सां जुड़ूं, पाण सां जुड़ूं, बसि आनंद आनंद आहे, कल्याण ई कल्याण आहे। सभु कमु ठहियो पिया, कुझु ठाहिणो कोन्हे। इन बेसिक वठी असां अॼु जे पद खे सुखमनी साहिब खे ॿुधूं। सुखमनी जो पहिरियों पद अचे थो, प्रभु बख़्शनि। माॻ में प्रभु जी थीड़ी तव्हांखे ॿुधाई आहे त प्रभु कंहिंजे मथां नालो पियल आहे।
कौन जाने गुण तेरे ऊंचा पार बेअंत स्वामी। कंहिंखे ॿाराईंदा वो काथे आहे परमात्मा? हिकु पासो त पागल पिनो थी वियो न, चऊंसि मथे ठोकियो पियो आहे, ईअं काथे आहे? इहो ईसाइन ठोके छॾियो आहे मथे। सतों वर्ष मुस्लमान ठोके छॾियो आहे। असांजो त हर हंधि आहे, हर में आहे, हर सां गॾु आहे। परमात्मा सर्व व्यापक आहे, ज़रे ज़रे में आहे, कणे कणे में आहे। श्री राम। वरी वरी यादि कयूं, वरी वरी यादि कयूं, असां ही अंतर्यामी आहियूं। असां अंदर में ॼाणूं था त मुंहिंजो ख़्यालु छा थो चए, मुंहिंजी बुद्धि अकुल छा थो चए, मुंहिंजो चिंतन छा थो हले, मुंहिंजूं इंद्रियूं छा थियूं घुरनि, मुंहिंजा श्वास कीअं था हलनि, ॼाणो था न। बसि ॿियो वरी कहिड़ो अंतर्यामी असां ॻोल्हींदासीं, कहिड़ी जाइ ते? असां ही अंतर्यामी आहियूं। हे उहा ॿोले रहियो आहे, उहा आत्मा ॿोले रही आहे। उन्ही जे मथां नालो प्रभु पियल आहे, इहा पक रखो बसि। प्रभु बख़्शंद दीन दयाल। पाण खे असां पाण बख़्शूं वेठा आहियूं कि न पंहिंजा ॾोह ज़ाहिर कयूं था? अंदरि जेके पापनि जा ख़्याल अथनि था, जे ज़ाहिर कयूं त कंहिं कम जा बणिजूं, कंहिंजे ॾिसण जे लाइक़ु बणिजूं। सियाणा पंहिंजो पाण ई असां पाण बख़्शनि थिया पिया आहियूं, पाण खे बख़्शूं वेठा आहियूं बसि। ॿियनि जा उघाड़ा कयूं था, पाण खे बख़्शूं वेठा आहियूं। बेस खे सम्झो बसि। श्री राम। इहो सम्झी पंहिंजो पाण खे ॿाराइणो आहे, पंहिंजो पाण मां पाण खे सुधारणो आहे, पंहिंजो पाण मां पंहिंजो उधार करणो आहे बसि। संत हे माध्यम आहे प्यारा। संत मत ॾींदा आहिनि, उन खे वठी करे उन खे गति खे धारण करे तूं हलदे परम गति खे पहुचदे। तूं पंहिंजो रक्षक पाण बणंदे। हे रक्षा जो कवच तोखे ॾियनि था, नाम जो, ज्ञान जो। ज्ञान रक्षक आहे, नाम रक्षक आहे, धन गुज़रान आहे। धन जे लाइ हयाती तूं पूरी थो करे छॾे, पर हिन पासे तुंहिंजो ख़्यालु नथो वञे। राम। बसि प्रभु सदबुद्धि ॾे असांखे। प्रभु बख़्शंद दीन दयाल। प्रभु बख़्शंद दीन दयाल। भगत वछल सदा कृपाल। ओ भगत वछल सदा कृपाल। ओ प्रभु बख़्शंद दीन दयाल। भगत वछल सदा कृपाल। प्रभु बख़्शंद वावा। प्रभु बख़्शंद। प्रभु बख़्शंदा और दीन दयाल। दया जो घर आहे, आल मीन्स घर, दया जो घर। पर असां दीन थियूं, इहो महसूस कयूं त हू अंदरि वेठो आहे, तॾहिं असां ॿोलूं था, ॾिसूं था, इंद्रियुनि जा सभु भोग वठूं था, सभु आनंद वठूं था। उहो दयाल प्रभु असांजे अंदरि वेठो आहे। असां दीन आहियूं उन खां सवाइ। भगत वछल, जेको भजे उहो भगत। श्री राम। उन खे भजे। तूं ही आहीं साईं, तूं ही आहीं, तूं आहीं त मां आहियां, जे तूं नाहीं। पंहिंजो पाण खे यादि करणो आहे, तुंहिंजो तोसां गॾु आहे, तुंहिंजो तोसां गॾु आहे। पंहिंजो पाण वटा, पंहिंजो पाण मां पाण खे पाए बसि। प्रभु बख़्शंद दीन दयाल। भगत वत्सल। हिते वछल आयो आहे, हिंदी में वत्सल चयो वेंदो आहे, उनजी माना वछल। भगत वत्सल आहे।
माना उन्हीं जे मथां प्यार कंदड़ आहे, जेको उनखे भॼे थो। जो हर भॼे सो हर जेहा, पंहिंजो पाण खे भॼे थो। भेद न जानो मानुष जेहा, माण्हू ॾिसी करे उन में इहो भेद न विझो, माण्हू ॾिसी करे उन में भेद न सम्झो, पर जेको प्रभु खे भॼे थो उहो प्रभु जो रूप आहे। बाणी चयो श्री राम भगत वत्सल सदा कृपाल, सदाई कृपा जो घर आहे असांजे मथां। असां पंहिंजो पाण ते कृपा कयूं, प्रभु जा गुणानुवाद ॻाए करे। शरीर असांजो वहिंवार परिवार सां हुजे, पर मन असांखे प्रभु खे यादि कयूं। श्री राम अनाथ नाथ गोविंद गोपाल, नाथ नाथ गोविंद गोपाल, सर्व घटा सर्व घटा करत प्रतिपाल, बाहु सर्व घटा करत प्रतिपाल, हो सर्व घटा करत प्रतिपाल, नाथ नाथ गोविंद गोपाल, अनाथ नाथ गोविंद गोपाल, सर्व घटा करत प्रतिपाल, नाथ नाथ वाला नाथ, नाथ माना स्वामी मालिक आत्मा रूप में असां सभिनी जे अंदर वेठो आहे, उन खां सवाइ असां अनाथ आहियूं। श्री राम अनाथ आहियूं, अनाथ आहियूं। अनाथ नाथ ईअं भाईंदासीं त उहो नाथ असांजी रक्षा कंदो। उहो नाथ तुंहिंजी इच्छा सां अंदर कोन वेठो आहे बाबा, उहो आहे तॾहिं तूं आहीं। तूं चाहे उहो वेठो ई रहे, तुंहिंजी चाहना सां कोन वेंदो, तूं उन खां सवाइ अनाथ यादि कर उन खे। श्री राम उहो गोविंद आहे। गो मीन्स पृथ्वी यादि रखूं, असां कुझु धर्म जो ज्ञान यादि रखूं। कूड़ी फूं फूं ते न रहूं त मूंखे सभु ख़बर आहे, ख़बर अखर जी बि कान्हे। जेको भॻवान जो पासो आहे, जंहिं तोखे मोकिलियो आहे, जंहिंजे आसरे हले तो उनजी अखर जी बि ख़बर कान्हे। मूंखे सभु ख़बर आहे, हे हीअं आहे, हीअं आहे, इहा ई ख़बर आहे। सूक्ष्म ख़बर रख, तोखे शक्ति पैदा थिए। तूं दुनिया जो मालिक आहे। ॿी ख़बर तोखे दुनिया जो ग़ुलाम बणाईंदी, पर हीअ ख़बर तोखे दुनिया जो मालिक बणाईंदी। तूं शरीर जो मालिक आहे, इहा ॼाण रख तूं केरु आहे। श्री राम गो पृथ्वी, गो इंद्रियूं, गो वाणी, वाणी जो मालिक आहे तॾहिं कढाए थो, इंद्रियूं तॾहिं हलनि थियूं जॾहिं उहो नाथ वेठो आहे। गोविंद गोपाल गौण जो पालन, इंद्रियुनि खे शक्ति बख़्शण वारो। श्री राम धरती खे पालण वारो, इहे सभई उन जा नाला। अनेक रूपनि में पंहिंजो पाण आहे, पंहिंजो पाण आहे। एक मां अनेक बणाए पंहिंजो पाण आहे। पंहिंजी लीला ॾिसी पाण ख़ुशि थिए थो। हर हिकु पंहिंजो पाण मां पाण खे ख़ुशि रखे थो। सर्व घटा कर्त प्रतिपाल, सभिनी जे घटनि में वेही करके और प्रतिपाल, प्रति नज़र करे रहियो आहे। मुंहिंजो मन छा थो चाहे उनखे पूर्ति करण जे लाइ हे शरीर माध्यम ॾिने असां पूर्ति कयूं था न। जेको चित चिंतन करे थो उनजी पूर्ति कयूं था। जेकी बुद्धि दिल दिमाग़ चए थो उनजे कार्य जे लाइ सुबुह खां राति ताईं असांजो कार्य त उहो थो हले। हे शरीर त जड़ आहे बाबा,
कार्य के सिद्ध करण लाइ उनजी पैदा करण वारो त अंदर तुंहिंजो मन आहे, बुद्धि आहे, चित्त आहे। श्री राम। सर्व घटा करत प्रतिपाल, आत्मा जे रूप में तुंहिंजे अंदर वेठो आहे, उहा शक्ति बख़्शे थो तुंहिंजे अंतःकरण खे, तुंहिंजे श्वासन खे हलनि था और तुंहिंजे इंद्रियनि खे, तॾहिं तूं कार्य रास करे थो। सर्व घटा करत प्रतिपाल। श्री राम। वो प्रभु कहिड़ो आहे? आदि पुरखो कारण करतार, आदि पुरख कारण करतार, आदि पुरखो कारण करतार, आदि पुरख कारण करतार, भगत जना के प्राण आधार, ओ भगत जना के प्राण आधार, भगत जना के प्राण आधार, भगत जना के प्राण आधार, आदि पुरख कारण करतार, आदि पुरख कारण करतार, आदि पुरख वाला आदि पुरख। श्री राम। प्रभु खे अनादि सॾियो वेंदो आहे, आत्मा खे। परमात्मा संसार जी प्रक्रिया हलाइण जे लाइ जीव खे माध्यम बणायो आहे। ईश्वर अंश, जीव ईश्वर जी अंश आहे, जे सागर मां बुध ॿुधो। ईश्वर अंश जीव, अंश केरु? जीव, पर उहो बि अविनाशी आहे। जीअं परमात्मा अविनाशी आहे, नाश न थियण वारो आहे, त जीव बि नाश न थियण वारो आहे। जीव वरी परमात्मा सां मिलंदो वञे। राम। बस शरीर जो मौत थींदो आहे, माना मौत थींदो कंहिंजो कोन्हे, तत ततन सां मिली वेंदा। पंजनि ततनि जो भौतिक शरीर हवा हवा सां मिली वई। रोहल साहब लिखियो, पवन को खा गया पवन, माटी को खा गई माटी, पवन को खा गया पवन, लेखा देगा कौन। मंजिल ते पहुची आहे, बस तत ततन सां मिली आहे। हर हिकु शइ पंहिंजे पाण में पाण लीन थी वई। बस हे ॾिसण में वरी हिकु बूंद मां हे प्रगट करे थो। धरती मां अन्न, वरी उन मां खून वीर्य, वरी उन मां हे पिंड ठहियो। बस इहा बुनियाद खे न विसारियो, पंहिंजी बुनियाद खे न विसारियो। श्री राम। बुनियाद जी ॼाण रखो, परमात्मा केरु आहे। संतन खे बुनियाद जी ॼाण आहे, काॾों परमात्मा पैदा थियो, बुनियाद जी ॼाण थी। बस प्रभु जी बुनियाद जी ॼाण पवंद, पंहिंजे बुनियाद जी बि तोखे ॼाण पइजी वेंदी। श्री राम। हूअ अनादि आहे, जीव बि अनादि आहे, पर चवण में पिछाड़ी व्यवहारक में ईंदो आदि पुरख। अगरि आहे सभिनी खां अॻ में त उहो आदि पुरख मीन्स आत्मा आहे। कारण हे जेकी ठाहियो अथई राम, करतार ठाहींदड़, हे जेकी ठाहियो अथई उन जो कारण बि पाण आहे। कहिड़ी शइ कहिड़े मक़सद सां ठाही अथई, छा जे लाइ ठाही अथई, कहिड़ी शइ मां कीअं कमु वठंदो। बस असां उन जा हथ जा औज़ार आहियूं, कहिड़ो कमु कंहिंखां कीअं कीअं वठंदो। तुंहिंजे चाहींदे सभई असां डॉक्टर थी पऊं, सभई इंजीनियर थी पऊं, सभई सेठियूं थी पऊं, थी सघंदो? या विडबना बणी आहे, मां न पढ़ियो पुट तूं पढ़ साईं दया कयोसि जीअं डॉक्टर थिए, दयाऊं घुरदा, हे हीअं थी वञे, हे हीअं थी वञे। अरे श्री राम। पहिरियों नंबर पास थींदे केतिरा ॿार उन पीउनि जे चवण करके मौत करे छॾिया अथऊं। न ॿुधण में आयो? बेवकूफ़ी दया कयोसि फर्स्ट नंबर पास थी।
अरे जेका बल बुद्धि प्रभु ॾिनी हूंदसि ओतिरो थींदो न, सभई फर्स्ट पास थींदा त कीअं थींदो कमु? चरियाई छॾियो, बसि इन लाइ ॻाल्हायूं था पिया। परमात्मा बहितर थो ॼाणे, फर्स्ट बि पास थियो त छा थींदो? कॾहिं बि ताप जो लफ़्ज़ असांजी भुल में न अचे। जिन आंधी उहो बेवकूफ़नि जो सरदार आहे, हर वक़्तु ताप ते रहंदो, कंहिं बि कला में जीतल टाप ते रहंदो, ॿिए भेरे वरी रांदि कयईं त हेठि किरियो त रहियो कुझु कोन न हुनजे लाइ। श्री राम, भुल न खाऊं, इहा भुला न अचनि टाप टाप। जहिड़े हाल में परमात्मा रखियो आहे, रज़ा में राज़ी। नरन में राजा मां आहियां, नरन में रौदास जॻहियूं राजाऊं झुकाएं, कबीर जॻहियूं राजाऊं झुकाएं, जंहिंजो कोई मुल्क कोन हो। गुज़र बसर लाइ रोटी पूरी न पई निकिरंदी, जेके कमु कंदा हुआ। असां अखियूं छो था खोलियूं? श्री राम, संत जगाइनि था, बाबा जगाइनि था। जागो मुंहिंजा प्यारा, हर हाल में राज़ी। हाल परमात्मा जो आहे, तुंहिंजे ख़्याल सां हालात न बणंदी। साईं खे यादि कर, रज़ा में राज़ी रहो। तूं पंहिंजी महिनत कर पियो, नसीब लिखण वारो उहो आहे, टपड़ बोने जा। तूं रोलंग कर, जेकी मिलणो हूंदो मिलंदो। तूं फल में संतुष्ट रहो, कर में संतुष्टि न कर। आदि पुरख कारण करतार, भगत जना के प्राण आधार। जेके उनखे भजन था, उन्हनि जे प्राणनि जो आधार आहे परमात्मा। श्री राम, असां सभई भगत आहियूं न, सभई भगत बणिजी वञो, सभई प्रभु खे ध्यायो। संत न कुझु छॾाइनि था, न कुझु ॻंढनि था, जगाइनि था। बसि पंहिंजो कार वहिंवार कयो, हे सत्संग ॿुधी करके। वाह, संतनि जे आस्थान ते अचण जे लाइ ॿ मक़सद आहिनि। दर्शन त अचण सां थियो, सिमरण बि मन में आहे, जिथे हुजूं असांजो सिमरण हले पियो। पर सत्संग ॿुधण खां पोइ अगरि पुॼे त असां शेवा कयूं, न त वरी पंहिंजो वञी कार वहिंवार कयूं। उन में जेके कंदासीं असांखे काथे ख़ाली वक़्तु न विञायूं असां। राम, हा, असांजो ॿिए जे लाइ काथे कमु वञे, मजलिसनि रिहाणनि में कमु न वञे, कुझु उपलब्धि में वञे, कुझु प्राप्ति में वञे, कुझु आईंदो असां ठाहियूं, पंहिंजी वाणी कमु अचे। इन ख़्याल सां रूह विंदर कूड़ी न। सजन संतन जूं जा पिर वट, जा पिर पचार। भिटाई साहब चयो, पिर वट जा पंहिंजो पाण सां जुड़ियो रहो, बसि इहा पिर वट आहे। उन शब्द सां जुड़ियो रहो, पंहिंजो मन उन शब्द में हुजे, इहो पिर वट आहे। या पिर पचार जा ॿाहिरि कढें त साईं जी सिफ़त कर। वाह, मुंहिंजो साईं केॾो आहे, साईं जा प्यारा केॾा आहिनि। सत्संगत कैसी जानिए, सत्संगत कंहिंखे कहिड़ी चइजे, जा एको नाम वखाणिए। राधा स्वामी शिवदयाल स्वामी जी महाराज जो सत्संग छा खे चइजे, जाथे प्रभु और प्रभु जे प्यारनि जी सिफ़त हले। बाणी चयो, सत्संगत कैसी जानिए, सत्संगत हे सत्संगत आहे, जाथे सत्य जो ज्ञान मिले। मिलंदो काथों? सत्य वारनि मोन। सतपुरख जिन जानिया, सतगुरु तिसका नाम। तिसके संग सिखो धरे, नानक हरि गुण गाम। ॻाल्हि साॻी अची वई, थोरी ढकियल ॿिनि साॻी माना में। सत्संगत कैसी जानिए, जिथे एको नाम वखाणिए। हिक सां जाथे मेल थियो, जेके मिलियल हूंदा उहे हिक सां मिलाईंदा आहिनि, उहो ई सत्संग थींदो न। होॾे हुननि खोले पंहिंजे अर्थ में चयो, जाथे साईं जे और साईं जे प्यारनि जे मिलनि जी महिमा थिए। उहा ई भिटा साहिब चई, जा पिर वट, जा पिर पचार। इन ॿिन्ही ॻाल्हियुनि खां धार शल कादर कंहिंखे न करे। अजायो वक़्तु न वञे, कंहिंजे कम अचण में वञे। आदि पुरख कारण करतार, भगत जना के प्राण आधार। जो जो जपे सो होए पुनीत, जो जो जपे सो होए पुनीत। जपे माना चए, जपे माना याद रखो, बिल याद रखो।
जपे माना चए, हे वातूं तॾहिं था चऊं जॾहिं पहिरियों मन थो चए न। मन असांजो न मने त वातूं कीअं चवंदासीं? त मन ई त मालिक आहे। मन सूक्ष्म आहे, मन महसूस थियण वारो आहे। शब्द असांखे आत्मा जे माध्यम सां मन खे महसूस कयूं था। मुंहिंजो ख़्यालु छा थियो? मन जो शरीर आहे, ॿी मन जो आहे, अढाई मन जो आहे, टी मन जो आहे। उन ख़्याल जिथे उथियो उते पहुचायूं था न हिन सॼे शरीर खे। उन हिकिड़ी कामना खे पूर्ति करण जे लाइ या वासना खे पूर्ति करण जे लाइ हिन टी मन शरीर खे ओॾे पहुचायूं था। बमणनि में राम छा चयूं? जो जो जपे सो होए पुनीत। तुंहिंजो मन पवित्र थी पवे। हे पवित्र थियण जा लकावन बाबा जिथे वेठा हो सियाणा, कुछ अखियूं खोले ॾिसूं, थोरो मथो टेके के न हलिया वञूं। असां संत कॾहिं बणिबासीं? असांजो मन सच संत कॾहिं बणिबो? असां पाण कॾहिं पूजाईंदासीं? कॾहिं वाह वाह पाण खे कॾहिं मथो टेकींदासीं? कि पाण खे जेके मथो टेके रहिया आहिनि, पाण खे जपे रहिया आहिनि, श्री राम। दुनिया उन्हनि खे जगे रही आहे जिन पंहिंजे मन खे मनाए छॾियो आहे। मन तूं ज्योत स्वरूप है अपना रूप पछाण। मन तूं ज्योत स्वरूप है अपना रूप पछाण। अपना रूप पछाण समझ मन दर्शन यही यही इहो ई दर्शन दे। हे संत दर्शन हिन ज्ञान में तव्हांखे असांखे पंहिंजो दर्शन ॾियनि था, पंहिंजो स्वरूप जी लख ॾियनि था, ॼाण ॾियनि था। तूं पंहिंजो दर्शन कर। श्री राम। जो जो जपे सो होए पुनीत। उहो पवित्र थी पवंदो। बस मन में जपींदो पियो, जपींदो पियो, जपींदो पियो। संसार जो कार्य, परिवार जो कार्य शरीर खां सवाइ पूरो न थींदो। हुनखे शरीर जी घुरिज आहे। दिल मालिक ॾे ॾे, दिमाग़ सां संसार में हले। जो जो जपे सो होए पुनीत। हा जो जो जपे सो होए पुनीत। भगत भाए लावे मन हीत। ओ भगत भाए लावे मन हीत। भगत भाए लावे मन हीत। जो जो जपे सो होए पुनीत। जो जो जपे सो होए पुनीत। जप चओ पर कीअं चओ? भगत भगत बणिजी करे। भगत भाए लावे मन हीत। मन में प्रेम पैदा करे पंहिंजो पाण खे पाण जप। पंहिंजो पाण खे पाण जप। भगत भाव सां, चटी सां न प्यार कर। बस पंहिंजो पाण सां प्यार कर। श्री राम। पोइ तोखे प्यार करण लाइ काॾे वञणो ई न पवंदो। प्यार वठण लाइ वञणो ई न पवंदो। दुनिया तोसां प्यार करण ईंदी। श्री राम। बस एतिरो ई सभु कुझु हाणे हिन में साहब चई विया। मुंहिंजा प्यारा भगत भाई लावे मन हीत। आख़िर में साहब फतवा में चवनि था, हम निर्गुण यार नीच अजान। हम निर्गुण यार नीच अजान। हम निर्गुण यार। वास्तविकता ज्ञान स्वरूप असांखे ॼाणाए करे पंहिंजो हाणे पाण खे जीव बणाए करे प्रार्थना कनि था, घुर्जा उथनि था, प्रभु कृपा कर। हम निर्गुण यार, मां में कोई गुण कोन्हे, सब अवगुण में गुण नहीं कोई, क्यों कर कंत मिलावा होई। ये असांखे प्रार्थना करण जो रस्तो सेखारींदा। साहब निर्गुण हुया, उनमें कोई गुण न हुयो छा? सच्चाई सां जेसां निर्गुण पाण खे न कंदासीं त असांजो गुण प्रगट न थींदो अंदर में। ये यादि रखी छॾियो। असांजा गुण ईअं आहिनि जंहिं ज़माने बाज़ी जंहिंसां हलियासीं वरी उहो मान ॾींदो, ॿिए खे मान ॾिनोसीं हुन मान ॾिनो, बसि ओतिरे में असां ख़ुशि आहियूं। असां एतिरे में ख़ुशि न थियूं। असां प्रभु असांखे गुणनि वारो बणाए दुनिया दर्शन करण अचे जॾहिं वृत्ति असां में ईंदी। हम निर्गुण यार नीच अजान। मां अणजान आहियां, मां नीच आहियां।
गंद पुट जो मुंहं जो मुतलो आहियां, मां में कुछ भी कोन्हे। छा मन असांजो भरियो पियो आहे? न भरियल आहे। ॿारो ढकी पिया आहियूं। काम कोन्हे, विकार कोन्हे, क्रोध कोन्हे, ईर्खा कोन्हे, निंदा चुगली कोन्हे, गंद भरियल न आहे। मां तव्हां सां ॻाल्हायां थो, पाण सां ॻाल्हायां थो, जेके वेठा हो मुंहिंजा पंहिंजा हो। क़बूल कयो इन ॻाल्हि खे। जेसिताईं क़बूल न कंदो गुण प्रकट न थींदो, जंहिंजो नालो गुण आहे। हम निर्गुण यार नीच अजान, नानक तुम्हारी शरण पुरख भगवान। याद रखो बेड़ी जेके स्टेजन ते पूजजन था, जंहिंजी लखां ख़ल्क गॾु ते अचे थी पुट पीउ जे अॻियां वेहण लाइ चार न आहे। दुनिया उन्हनि जे अॻियां 6-6 कलाक कथा ॿुधी रही आहे। छा आहे? अखियूं नथियूं खुलनि असांजूं। उहे रोई निकिरी था अचनि, तॾहिं स्टेज ते वेहनि था। मतां भलो हुजे या रोइण न सिखंदो, कुछ न प्राप्त थींदो। वस्तु व्यक्ति लाइ न रो, परमात्मा लाइ रो। मां साईं कुछ बि न आहियां, मां पाप जो पुतलो आहियां, मां सभिनी गुनाह आहियां, दुनिया जा गुनाह मां में पिया आहिनि, मां में ॿियो कोई गुण कोन्हे। इहा प्रार्थना न करणु सिखंदासीं, असां में गुण न प्रकट थींदो। नानक तुम्हारी शरण पुरख भगवान, सुखमनी सुखंगत प्रभु नाम। ओ सुखमनी सुखंगत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, भगत वागुरु भगत जना के मन विश्राम। हम निर्गुण यार नीच अजान, नानक तुम्हारी शरण पुरख भगवान। नानक तुम्हारी शरण पुरख भगवान। सुखमनी वाला सुखमनी। हे प्रभु मां शरण पुरख। कंहिंजी शरण हर वक़्तु सिखाइजे थो, आत्मा जी शरण। केर शरण वञे? मन जी शरण। शरण किसको कहते हैं? श्री राम। असां सेठ परमानंद हूंदो हो चक में, आगरे जो राधा स्वामी। क्या कहना? वो जेकी ॻाल्हि आहे मां वरी रिपीट कयांसि। मुंहिंजे ॻाल्हाइण जी शैली अहिड़ी। बम्बई में परवार रहंदो हुउसि, हीअ हिकु फैज़ाबाद में चंदन मलोट रहंदो। वाह वाह वाह। छा चए? 62 में बाबूजी महाराज 42 में बिस्तरे दाख़िल थिया और 59 में 49 में चोलो छॾियो और आज्ञा ॾेई छॾियो, बिला शक कोई चरण छुई सघे थो। इन मत में चरण छुअण न आहे। राम थी सघे तो शुरू हुजे, जीअं ख़ल्क वधी त गति अवरोधक थींदो न। संत जो छिण छिण कीमती पेरे वेठो पवाईंदो त पोइ सॼो ॾींहुं वेठो रहे। राम पोइ चई पिताजी मूंखे वठी हलियो। मां 2 अखर अॻे ॿुधाया थो, वरी रिपीट कयां। हिकु हिकु माण्हू दर्शन करे थे शांत सां, बस चरणन में वञी करके सदाई छुहे, घणी खेचल न, बस पोइ चई पिता मथो टेके आयो। मां अंदरों थी ॼण ॿाहिरि आयुमि तंहिं महिल पिताजी खे चई वेठुमि त संत सोए हुए हैं। बस इहो शब्द जे ॿुधो अखियूं ॿूटियूं पयूं आहिनि संतनि जूं, सड़कियूं। बेटा अंदर हिकु शेवक वेठो आहे। अंदर आयो, चैन था बेटा संत यहां दुनिया में सोने आए हैं। जब भी कभी संत को लेटे हुए देखो कल हिकिड़ो प्यारो जेको असांखे हेठां खां वठण आयो, पंहिंजो त पुॼण जिथे थींदो आहे, माना सभु नगर जो आहे। राति पिया ॾेखाइण सां हे 4
वॾियूं ॿोरियूं ॾेई छॾियूं अथई, पोयां कोई भराए रखे। विच में स्टाफ थियो चांहि जो काथे, चए पियो मां काई ॻाल्हि पुछी, मां चई साईं मूंखे घड़ी खनि निंड अची वई। मां चयो उनखे ईअं चवंदा आहिनि 5 भाइर चई असां 5 जा वीचार हिकु आहिनि। मां चवां पुट वीचार हिकु न थींदा आहिनि, इहो प्रकृति जो नेम आहे प्रभु जो, वीचारनि खे मिलाए हलणो पवंदो। पर हो हुनखे इहा वॾी ख़ुशी हुजे त हुननि जेको वीचार चई साईं असां 5 जा वीचार हिकु सच सुठो, सुठी ॻाल्हि। 5 भाउर ॾिठासीं, गुरबाणी जा शायक प्यारा, घर बि वियो मां सभिनी खे। सिस्टम न आहे मुंहिंजो, पर मुंहिंजो प्यार अबा अख लॻी वई। छा? छो जो असां जी धार्मिकता शब्द में या ॿिया धार्मिकता जा गुण कोन था अचनि, पर शिकायतनि वारा अखर असांखे आहिनि ई आहिनि। सुबुह खां वठी राति ताईं निंड पियो आहे साईं। अरे इन खे हिंदी में निंद्रा चइबो आहे, और गीता में भगवान निंद्रा चयो आहे मां आहियां। पाण निंड नथो करे सघे, 70% गोरियूं खाइनि था, कुझु अखियूं खोले अख़बारां पढ़ो, ॿुधो, ॾिसो, नथी निंड अचे। जंहिंखे निंड में निंद्रा मोही शक्ति मिलंदी आहे शरीर खे, न त 2-3 ॾींहं निंड न करे पागल थी वञे। उनखे ठकियल अखर में अख लॻी वई, बस निंड ईंदी, अखियूं खुलियल थोड़ी अख लॻी वई। ऐं जेकॾहिं सुम्हियो पियो न अहली पियो, थोरो अहली पियास अची वियो ठकियल अखर, कीअं लॻे थो? श्री राम। गवर्नमेंट जी शिकायत, रेल जी शिकायत, जाथे पुॼो, लेट आई। अरे चए केरु तो लेट आई, असां पहुताऊं। मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां, तकलीफ़ थींदी आहे। सभु प्रभु जे हुकुम सां हले थो, लेट कीअं? सभु तुंहिंजे प्रोग्राम सां ई हर शइ हले। प्रोग्राम न ठाहे वञे त टकर बि न ॾिना, पर मथां जो कुझु हुकुम ॿियो आहे न बाबा। साम्हूं कोई ढोर अची वियो, कोई जानवर अची वियो, आख़िर रेल खे काबू न कंदा। तूफ़ान अची वियो, हवा अची वई, अहिड़ियूं परिस्थितियूं अची वयूं त कीअं न थींदो? राम, कोई भाव नथो थिए, बस रेल सही न थी हले। बुद्धि केतिरो तालो लॻो पियो आहे, ॻाल्हायां न ॻाल्हायां? पाप त छॾियो असां, शिकायतां गिलाऊं त छॾियो असां। पुञ त जॾहिं थिए, कहिड़ो सुबुह कोन्हे राति ताईं कंहिंजो पुञ करण वेंदा आहियूं। भल मानसी वध में वाणिया माण्हू साईं ॼाणाईंदा आहियूं, साईं हर भर ईंदो आहे, कोई खाली कोन मोटाईंदा आहियूं। ईअं आहे ॿियो? भला हिते बीठल आहे असांजी वाणियनि जी, आहे ॿी का? मां गृहस्थी न आहियां, वाणियनि में नथो रहां। तूं सुबुह खां वेंदो आहे राति ताईं कंहिंजो भलो करण, कंहिंजो दुख लाहिण, कंहिंखे भलो थो चई पियो। टाइम ई तोखे नथो मिले दुकान मां सत्संग करण जे लाइ, प्रभु जो सिमरन करण लाइ, कंहिं शेवा जे लाइ। राम, शिकायतुनि जो किताब जेसिताईं बंदि न थींदो, लेट संत लोग बि बसि इहो समाज जो असर थो थी वञे, बुनियाद जो असांखे विसरी थो वञे त पतो प्रभु जे हुकुम सां हले थो। जाथे जंहिं महिल जाथे कदम रखणो आहे, बसि उहो बि लिखियल आहे, त लेट छाजी? कारण परमात्मा आहे, भई तूं निमत आहे, बसि तोखे छा करणो अथसि, छा कराईंदो, कंहिं महिल काथे कहिड़ो कमु कराईंदो, इहो बहितर थो ॼाणे। सबब न बणिजा त इहा कीअं थिया? कोई एक्सीडेंट थियो, जाथे जेकी थिए थो, कंहिं तरीक़े सां पुॼाए न हा, कोई माध्यम न बणिजा त कीअं एक्सीडेंट थिए? सम्झियासीं? कुझु जागाऊं मिली, कुझु जागाऊं ओढ़ा बीठा रहंदासीं त पोइ सत्संग में छा प्राप्त कयोसीं असां? राम, निंड जी शिकायत न। माॻ में तव्हांखे ॿुधायो आहे, कोई बि चुप कयूं, अखियूं ॿुटियूं वेठो आहे त वात सां खोले राम न चओ। इहो पाप चढ़ंदो असांखे खोले राम चवण में। जेकॾहिं को अखियूं ॿुटियूं ध्यान में वेठो आहे कुटिया में या आस्थान ते, चुप करे अचो। छा? चुप करे दर्शन कयो। तव्हां बि उन वांगुरु तूं ध्यानु कयो। तव्हां उन ध्यान वारे जी रक्षा कई, चुप कयो त उन ध्यान जो हिसो तव्हांखे बि मिलंदो। हिकु निंड में पियो आहे, उन जो बि ख़्यालु कयो, न ॻाल्हायो, उनजी निंड फिटायो था, तव्हां पाप जा भागी आहियो। यादि रखो, तव्हांजो बि निंडा फिटजियूं।
जेको निंड पियो आहे उनजो ख्याल रखो, उहा प्रभु जी शक्ति हो, प्रभु जी गोद में आहे, निंड ख़राब न आहे, प्रभु जी गोद आहे। अॼु जे युग में इहो चवणु छॾे ॾियो, परिवर्तन कयो। या कॾहिं प्रश्न आहे कंहिंखे मां कोठाए अची अॼु निंड खे निंडियो न, अॼु निंड जी ज़रूरत आहे। राम छोरा देर सां उथंदा, अरे सुम्हंदा ई 12-1 बजे। अॻे ॻोठनि में हुया, दुकान 6 बजे 7 बजे बंदि थींदा, जोत भरी ॾीओ भरियो, दिले ते मथो टेकियो, घर हलियो आयो। अरे सुम्हबो ई जॾहिं 12-1 बजे, ॾींहं जो चार सुम्हणो ई कोन्हे त 7-8 कलाक निंड न कंदा त कीअं धंधो थींदो? कीअं? वॾी चिलाइनि थियूं, वॾा ई चिलाइनि था, नथो थिए। इहो चिलाइण छॾियो न, कुझु तौर तक कयो। गृहस्थी आहिनि, अॼु जो युग आहे, कंहिं महिल हो सुम्हनि था। राम लाइटियूं लॻी पयूं, अॻे बतियूं न हुयूं, हिकिड़ो फानुस सॼे घर में बरदो, बंदि करे सभु को अंधार में पियो आहे, त करणो ई छा आहे? अॼु जे युग सां परिवर्तन कयूं असां पंहिंजो पाण खे, त निंद्रा में बि पियो आहे, उनजो बि ख्यालु रखो जंहिंजी निंड फिटे न। तव्हांखे कोई झटको ॾेई वञे, बिला शक पोयों तकियोसि न, कंहिं झटको ॾिनो, इहे अखर खणो और तव्हांजो कपिड़े जो पलांद बि इस्त्री छा पर कंहिं सां बि न लॻे, ईअं परे खां पहिरियों ॿुधी के चेक करे पोइ वञो। मुंहुं करे न वञो त पोइ पछूं असां में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? जाॾे मुंहुं ते हलिया वियासीं, चाहे कंहिंखे झटको अचे छा, संगत खे चीरे बि मथो टेकणो आहे, ईअं कीअं करिणो आहे? राम अदब, अदब एहतराम हर हिक जो, प्रेम जो प्रगट रूप आहे अदब, सभ जो अदब। संत अदब सिखाइनि था, प्रेम सिखाइनि था, प्रेम जो प्रगट रूप अदब आहे। सभ जो ख्यालु रखो, कंहिंखे कष्ट न पहुचे, कंहिंखे वस्त्र, कंहिंखे अंग तव्हांजो न लॻे। तव्हां दुनिया खे ॾिसो, गुरमुख तॾहिं आयो, चोरनि वांगुरु चोरो। जॻियासू केरु आहे? जॻियासू प्रभु जो पांधेड़ू केरु आहे? जेको चोर वांगुरु चोरे। चोर जी इहा भावना हूंदी आहे, मां खे न कोई ॾिसे न पकड़े, तीअं गुरमुख बि अहिड़े नमूने सां हले जे उनखे कोई ॾिसे न पकड़े, हो पंहिंजे अहिड़े नमूने सां। सीआरडीन जा फर्स्ट ग्रेड जा आकड़ थींदा आहिनि गुरमुखनि जा। गुरमुख ॼाणाए त मां अचां थो, ख़बर ई न पए। राम राम असां फल खे वधायूं, जेकी मां ॻाल्हायां थो फल वधाइण जो असांखे ख़बर कान्हे संतनि जे अचण जी। लिकी लिकी शेवाऊं कयूं, जेतिरो लिकी भजन कंदासीं, लिकी शेवा कंदासीं, अहिड़ियुनि जायुनि ते पहुचूं गुरमुख जाते कोई न पुॼे, उहे शेवाऊं असांखे वॾा फल ॾींदियूं। श्री राम श्री राम। न असांजो कोई भजन ॾिसे, न असांजी कोई शेवा ॾिसे। अध रातनि जो शेवक शेवा में लॻंदा, अध रातनि जो संत वेही भजन कंदा। नानक तुमरी शरण पुरख भगवान। क्यों बेटा लेटे हुए देखे तो ऐसे करना चाहिए कि संत विश्राम में है। संत विश्राम, संत अंदर छा थो करे? चाहे लेटल हुजे, उन्हनि जो सुम्हण बि समाधि, जन जे हृदय मंझ हादी, जन जे तार अंदर तूं तूं, जन जे तार अंदर तूं। वाणियो जेतिरो सुम्हियो ओतिरो चङो, उथंदो त गंद कंदो छा कंदो? छा करे रहिया आहियूं असां? जॾहिं वेराग ईंदो इहो अखर तॾहिं असांजे अंदर में लॻंदो। तूं सुम्हियो पियो रहो, पापनि खां बचो रहंदे, खाइण पीअण खां बचो रहंदे, जेतिरो पियो रहंदे न त उथंदे इहे सुबुह जो वटे वटे त वेठे वेठे छड़े चाहियूं थी वेंदियूं। राम राम राम। समाज ते छा छा ॿुधिजे बुलाइजे। नानक तुमरी शरण पुरख भगवान। हाणे मथो चवनि था, बेटा सची शरणागति किसको कहते हैं? जॾहिं मुंहिंजो मिलण थिए परमानंद को इन शइ खे रिपीट करायां, जंहिं महिल उहो ज़बान सां चवंदो, पंहिंजो पाण ते भरोसो हूंदोसि। परियो मुड़ुसि बुज़ुर्ग, प्रभु जी शरण माना मन जी शरण। मन भाए थो, गिला नेकी, घाटो नफ़ो, मान अपमान, दुख सुख, हानि लाभ, संयोग वियोग, बस इहो प्रभु जी शरणागति। न कंहिंजे मिलण में ख़ुशि, न विछण में ख़ुशि, न नफ़े में ख़ुशि, न घाटे में घबराइण, न सुख में ख़ुशि, न दुख में घबराइण। मन प्रभु जी शरणागति, इन खे शरणागति चइबो आहे। असां गीता त रोज़ पढ़ी ते शरणागति, हर तुक गुरु ग्रंथ साहिब जे शब्द में शरणागति भरी पई आहे। गीता जो ॻुझो ज्ञान भरियो पियो आहे। ॿ दिलासा ऐं दड़को जेका सही वाणी। हे अर्जन जे साईं सभई आसरा छॾे, कर्म उपासना ज्ञान जा 700 श्लोक जेके ॿुधायांसि उहे आसरा छॾे, मुंहिंजी शरणागति न ईंदे तेसिताईं तुंहिंजो कल्याण न थींदो।
इहो पाण खे चए पे कृष्ण पांडवनि में अर्जुन जेकी तूं आहीं सो मां आहियां अर्ज गीता कंहिंखे ॿुधाए पे और दिलासो कहिड़ो थो ॾेसि मुंहिंजी शरणागति ने तुंहिंजो योग खे मां कंदो तुंहिंजो योग खे मां कंदो असां प्रभु जी शरण नानक शरण तुमरी शरण प्रभु भगवान बोल गुरु नानक देव